अॼु असां ठाहियूं था टिक्का बिरयानी। त टिक्का बिरयानी जे लाइ मां थोड़ी कुक थियल चिकन जो इस्तेमालु थी कयां, तव्हां रॉ चिकन यूज़ कजो। ऐं इन में असां हाणे ऐड कंदासीं थोड़ो धोरो, ऐं धोरे सां गॾु असां इन में शामिलु था कयूं, हे अची वियो इन में धोरो ऐड कंदासीं, ऐं इन में शामिलु कंदासीं चिकन टिक्का मसाला। हे असां वटि चाट मसाला आहे, ऐं हे आहे असां वटि चिकन टिक्का मसाला। त हे जेको चिकन टिक्का मसाला आहे इहो मां हिन मां खणा थी, ऐं इहो असां ऐड कंदासीं पंहिंजे हिन चिकन में, ऐं इहो ऐड करे हिन खे सुठे तरीक़े सां तव्हां मैरिनेट कजो। इहो असां हिन में शामिलु कयोसीं। 5-10 मिंटनि जे लाइ तव्हां इन खे रखी छॾींदव त इन जो जेको फ्लेवर आहे उहो तमामु बहितरीनु थी वेंदो। मां इन में थूम ऐं अदरक जो जेको पेस्ट हुयो उहो बि ऐड कयो हुअसीं। ऐं हाणे अची वियो हे असांजो हमदर्द जो टिक्को मसालो। इन सां गॾोगॾु धोरो, इन्हनि शयुनि खे थोरो मिक्स करे रखो। मां त जल्दी कमु कंदमि। तव्हां हिन खे 10 खां 15 मिंट ॾिजो जीअं हे सुठे तरीक़े सां इन जा जेके मसाला आहिनि से रचिजी वसिजी वञनि। अच्छा, हिन खां बाद में मां हिकिड़ो वॾो पैन थी खणा जंहिंमें तव्हांखे राइस खे कुक बि करिणो आहे। हे जेका असांजी थोड़ी यखनी आहे इहा बि हिन में ट्रांसफ़र कंदासीं। स्टोव मां हींअर हाणे कयां थी ऑन। चलो जी, हे स्टोव असां ऑन कयोसीं। अच्छा, मां हाणे तव्हां इहो अज़्यूम कयो त भई हिनखे 10-15 मिंट थी विया आहिनि। इहा चिकन असां हिते ऐड था कयूं, ऐं हिन जी मां कुकिंग कंदमि। हाणे असांजी चिकन हाफ डन हुई बि, हाणे हिन खे थोरो मज़ीद डन कंदासीं। चलो जी, ये अची वियो। चलो जी, थोरो हिन खे कुक था कयूं। इन में असां ऐड कंदासीं ॻाढ़ा बसर। हे अची विया असांजा ॻाढ़ा बसर। ऐं इन खां बाद में इन में असां ऐड कंदासीं तलो कुकिंग ऑयल। तलो कुकिंग ऑयल असां इन में शामिलु कंदासीं तक़रीबन अधु कोप। सुठे तरीक़े सां जेका चिकन आहे इन खे कुक कंदासीं, इन खे भुञंदासीं, इनखे कयूं था मिक्स। अच्छा, जेके टमाटा आहिनि उन जा बि बारीक स्लाइस था कयूं, ऐं उहे टमाटा असां हिन में ऐड करे बसि दम ॾींदासीं सिंपली। अवल असां धोरो ऐड कयोसीं। धोरे ऐड करण खां बाद में चिकन खे थोरो कुक कंदासीं। कुक करण खां बाद में असां इन में ऐड कंदासीं सावा मिर्च, ऐं उन सां गॾोगॾु टमाटनि जा स्लाइसिस, बॉइल थियल राइस, ऐं दैट्स इट। अच्छा, हे अची वियो। थोरो मां इन में ऐड थी कयां बिरयानी जो मसालो, त जीअं बिरयानी जो बि जेको फ्लेवर आहे उहो असांजे हिन चिकन टिक्का बिरयानी में अची वञे, पर घणो न, बसि थोरो। हे अची वियो असांजो बिरयानी जो मसालो। सुठे तरीक़े सां इन्हनि खे कयूं था मिक्स। हाणे मां इन में ऐड थी कयां स्लाइस में टमाटा ऐं लीमे जा स्लाइस। अच्छा जी, हे अची विया असां वटि टमाटा। थोड़ा इन जा स्लाइसिस शामिलु था कयूं। चटपटी बिरयानी तयारु थींदी, ऐं बिरयानी मोस्टली हर कोई चटपटी ई पसंदि कंदो आहे। इहा बि असांजी जेका बिरयानी आहे इलाही चटपटी आहे। चलो, टे इन में ऐड था कयूं टमाटा। चलो जी, थोरो मिक्स कंदासीं। अच्छा, इन में ऐड कंदासीं मिर्च, थोड़ा, बसि घणा न, 4-5 मिर्च।
हे अची विया